अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हाणे हींअर ख़बरूं जेके अचनि पियूं अफ़गानिस्तान वञा त ख़बर पए थी हाणे हिकिड़े पासे त असीं ख़ुशि आहियूं अल्हम्दुलिल्लाह त इहो 40 सालनि खां जेका अमेरिका जंग मुसलत कई मुस्लमान मुल्कनि ते पहिरियों इराक खे चयईं त वारो कर, ईरान खे तबाह बर्बाद कर, पोइ वरी अची सद्दाम हुसैन खे पाणी खे संदसि मुल्क खे तबाह बर्बाद कयईं, पोइ वरी हिन पासे सीरिया ऐं हिन पासे इजिप्ट, हिन पासे मुर्सीअ खे बि बर्बाद कयईं, हेॾां सभई कमु करे हाणे जेके 20 साल उते रहियो आहे अमेरिका पंहिंजे अफ़गानिस्तान में, उन्हनि सां जेके वाइदा त हाणे हिन जो जेको घणो लफ़ाज़ी ऐं हिन जे जेके बि आहिनि प्रेस प्रॉस्टिट्यूट्स जेके जंहिंखे चइजे त हिन जा विहारियल जेके मुस्लमान हुजनि तोड़े ग़ैर मुस्लमान सभु त तालिबान जेके आहिनि से क़ाबिल एतमाद न आहिनि, काल ते भरोसो नथो करे सघिजे, तालिबान अहिड़ा आहिनि अहिड़ा आहिनि त पराए मुल्क ते तूं अची कब्ज़ो कयो आहे, 20 साल खां तूं वेठो आहीं, तबाही बर्बादी खां सवाइ तो को कमु न कयो आहे ऐं तोखे लॼ शर्म हया न को अलाह जो, न को रसूल जो, न को धरती वारनि जो, न को इंसान ज़ात जो। ह्यूमन राइट्स जो नालो थो वठी बार बार ऐं ह्यूमन राइट्स ऐं वीमेन खे बि छा कंदो, अॻ में माण्हू रहिया पिए, अॻ में औरतूं रहियूं पिए, अॻ में औरतूं पढ़ियूं पिए, तइलीम हली पिए, पर तोखे तुंहिंजी त क़िस्म जी तइलीम खपे। सो हाणे हींअर जेको 2 सालनि खां हिन जो मुआदो हुयो, तव्हांखे आउं सम्झाया ॻाल्हि, तव्हांखे सम्झ में अचे न अचे, पर आउं सिंधी में सम्झायां त सवली करे त हिन जो तरीक़ो अमेरिका जो इहो आहे त जंहिंखे अॻियां करे उन वञा कमु वठी, पोइ जॾहिं हुन मां कमु निकितो पोइ हुनखे तबाह बर्बाद करे पोइ हलियो वेंदो, हुनजो मुल्क तबाह करे। अॻे दफ़े बि ईअं कयईं हिन भेरे, हा छा थो करे 2 साल अॻु में मुआदो हिननि जो थियो, उन 2 सालनि खां वठी ही कोविड थी वई आहे हली, पोइ हाणे ख़ुदा कई आहे की हिननि पाण कई आहे, ख़बर सभिनी खे जेके बि हुजे, पर दरवाज़ा रस्ता सभु बंदि आहिनि ऐं हितां जेको हिकिड़ियूं भितियूं बि खणी पंहिंजो सामान जेके हेलीकॉप्टरनि जा हिननि जा हुन जा जेको मशीनरी हुई सा जेका आहिस्ते आहिस्ते खणंदा विया ऐं इहा पाकिस्तान मां लंघंदी वई ऐं वञी अमेरिका पहुती, वञी जर्मन पहुती, अलाए किथे पहुती, नेटो वेटो जा जेके फोर्सिस हुआ उहे सभु खणी विया हलिया। हाणे हिननि जेको वेझो अची विया, पोइ बमबारी हुननि ते करणु शुरू कयऊं। पंहिंजो पहिरीं हिन जो मुआदो हुयो त भई मई जे 1 तारीख़ तव्हां निकिरी वेंदो, मई जेको गुज़री वियो हलियो, पर वरी हिन जो बाइडन जेको आहे सो हिनखे वधाए चयो त आऊं 9/11 वारो जेको ॾींहुं आहे असांजो जेको मुक़दस कूड़ जो जेको भांडार जेको असांजो आहे, उन ते असीं हिनखे कंदासूं, पंहिंजो हैंड ओवर कंदासूं, जीअं असां उहा ज़बरदस्त ख़ुशी मल्हायूं। हाणे उहो भांडार माण्हू पोइ हिनखे को सलाह ॾिनी त भई इहो तूं त ख़राबु कमु थो करीं, तूं इन डेट खां मुड़, त पोइ वरी चवंदा 31 अगस्त ताईं तूं वञा हलियो, पर हिन 31 अगस्त खां अॻु में तव्हां नोट कयो या न कयो, पर हिन बमबारी वेठी कई हिन पासे हुन पासे, पोइ हुन बमबारी जे लिहाज़ खां हुननि माण्हुनि खे मारे, भई तूं जॾहिं मुआदो आहे तुंहिंजो कंहिं क़ौम सां त तूं उन्हनि खे बमबारी न कर, न हू आइशा न उहा आइसल हिन जा पंहिंजा ठहियल हुआ, उहे हिन जा छॾियल आहिनि ऐं 2000 ई छॾियो पियो वञे अञा बि हिते, ऐं उहे चए थो हिननि जो पाण ई लेखो लाहींदो पंहिंजो तालिबान जो, उहे असांजा माण्हू वेठा आहिनि, उहे हिन जो कमु लाहींदा, त मतिलबु उहे हिनखे ठाहे जोड़े रिक्रूट करे उन्हनि खे तरबियत ॾेई उन्हनि खे छॾे वञियो। हाणे इहा ॻाल्हि, हाणे हींअर जेको असां ॾिठो पिए त हज़ारे माण्हू लखे जंहिंखे वञिणो आहे ॿाहिरि सो अची वञे हलियो, ॿाहिरि भई हज़ारे लखे अची विया हलिया एयरपोर्ट जे भरिसां अलाए किथे, उते हिननि आख़िर में पाण हाणे ॾिसो डेमोक्रेसी नाओ जो हुन में पढ़ो त इहे माण्हू जेको ॿुधो हुनजो त उहे चवंदा उहे त इहे माण्हू जेके आहिनि से हिननि पाण मारिया, हिन जा जेके 13-14 मरी विया उहे बि हिननि पाण मारिया आहिनि, उहा डेमोक्रेसी नाओ वारी माई चए पई, उहे पाण अमेरिकन्स आहिनि, उहे चवनि पिया त हिननि पाण ई पंहिंजी
अफ़रा तफ़री में या छा पंहिंजा माण्हू मारियाऊं ऐं उहे जेके ॿिया हुआ उहे बि मारियाऊं ऐं हिननि खे ईअं बिना आसिरे ते जीअं जॾहिं इराक़ मां निकिता पिया कंहिं दफ़े सदाम जे ज़माने में त पोइ हेॾां शीयनि खे चऊं त वारो करे उथो उथो असीं तव्हांजी मदद कंदासूं, होॾां उन्हनि खे पंहिंजे कुर्दनि खे चऊं त उथो 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 वारो कयो तव्हां सदाम जे ख़िलाफ़ु, हिन ॿिन्ही खे उथारे पाण निकिरी विया हलिया। पोइ वरी इहे जेको ज़ोन ठाहियाऊं पंहिंजो नो फ्लाए ज़ोन वग़ैरह वग़ैरह करे हुननि खे कुर्दनि खे प्रोटेक्ट कयऊं, पर हिन खे शीयनि खे जेको आहे सो मारण जी भले ॾिनऊं। पोइ वरी ॿीहर आया वरी शीयनि जो पासो वठी उनखे अची त सॼी ॻाल्हियूं जेके आहिनि से छो जो पंहिंजे माण्हुनि खे ख़बर कोन्हे ऐं ख़ुदि जेके अंग्रेज़ी ऐं उर्दू वारा उन्हनि खे बि ख़बर कोन्हे छो हिस्ट्री तारीख़ जी जाग्राफ़ी जी बसि कलोकी ॻाल्हि जी ख़बर कोन्हे का छा थियो त हीअ तारीख़ जेका रखणी आहे ज़हन मंझि त इहा ॻाल्हि ईअं थी आहे। त मुंहिंजो हाणे हींअर हीअ जेके माण्हू मारियाऊं जेको असां फलाण था कयूं असां हीअं था कयूं, इन मंझि एक्चुअली हिननि जो उथंदे उथंदे ॿियूं जेके जहाज़ वहाज़ हीअ सॼो सामान हाणे वरी ॾिखियो ॾिठा न पाण माई वीचारी हू जेका छा नालो शर्लोट उहा त ख़ुशि थी आहे छो जो उहा पाण हिननि जी माइटियाणी आहे। चयो हुन खां मूं पुछियोसि भला त तव्हांखे कीअं आसिरो हो त हीअ तबाह बर्बादु न कंदा ऐं तव्हांजे लाइ ईअं छॾे वेंदा हलिया, त हुन चयो असां हुन सां मुआदो कयो हो, हीअ असांजा असेट हुया नेशन जा ऐं हिनखे फंड परियां त रोके छॾिया अथऊं ऐं हीअ जेके बि सामान हुआ सभु तबाह पर असांजा माण्हू वेठे खगियूं हणाऊं मूंखे वेठे मोकिलियाऊं साईं हेतिरा बसि हेलीकॉप्टर हेतिरियूं ॻाल्हियूं हाणे मूं चई सभई हिनखे डाहे पोइ वेंदा, तव्हांखे अकुलु को आहे को न आहे। पोइ हाणे कंहिंखे सम्झ में आई न आई ॻाल्हि, पर हीअं सभु तबाह बर्बादु करे वेंदे जेको काबुल जो जेको एयरपोर्ट आहे जिते रनवे हेॾां होॾां उनखे ख़तमु करे विया हलिया। हाणे सभु को इहो चए कोन थो जी ख़तमु करे विया हलिया, पर चवंदा हिनखे बि ठाहिणो पवंदो हुनखे ईअं ठाहिणो, यानी उहो जेको लफ़्ज़ चवणो न आहे उहो इहो आहे त तबाह करे उथी निकिता आहिनि पाण त पोयां हुनखे बमबारी कई अथऊं, उहो अॾो बि ख़तमु करे विया आहिनि हलिया ऐं सामान वामान जेके ॿुधायूं पिए त हेतिरा ही फलाणा हेतिरा हेलीकॉप्टर हेतिरा फलाणा हेतिरा धूड़ हेतिरी चाई उहो सभु तबाह बर्बादु करे अॻु में बि सामान वामान जा निकिरी विया हुआ हलिया। हुनजो जेको हुन अॻु में हुन मंझि थींदो आहे पंहिंजो उज़वा हुनजा पार्ट्स वग़ैरह उहे पंहिंजा कढी विया हलिया अॻु में ई 2 साल खां कढनि पिया, पर आख़िर में जेके ढांचा हुआ रुॻो उन्हनि खे बि हणी पंहिंजो तबाह करे हाणे रुॻो हो मेटल थी सघे थो पोइ लोहार खे ॾियनि पंहिंजे नवाज़िश जेको वेठो आहे पंहिंजो नवाज़ शरीफ़ छा नालो लाहौर वारो उनखे इहो कमु ईंदो त पोइ उन मज़ा वरी ठाहींदो पंहिंजो जेकी बि ठाहे त पोइ इहो कमु उते बसि हाणे हिन मां हेलीकॉप्टर मञा या म्यूज़ियम में रखिबा त भई हीअ भॼंदे भॼंदे हीअ छॾी विया हलिया, बसि एतिरो कमु हुन मज़ा थींदो, बाक़ी इहो सॼो सामान ख़तमु करे विया आहिनि हलिया। त हीअ जेको एम्फसिस कनि पिया बार बार त चवंदा असां वटि वॾी लिवरेज आहे, लिवरेज जो माना लफ़्ज़नि जी माना थिए थी, लिवरेज आहे हिकिड़ो सुठो सुहिणो लफ़्ज़ आहे, असां लिवरेज आहे माना असां हुनजी ॿांह ट्विस्ट करे सघंदासूं,